थारूशाह खां ख़बर शामिल कयूं पिया। नसीर अबड़ो जे रिपोर्ट मुताबिक़ बलदियाती इलेक्शन जे ऐलान बैदि थारूशाह ऐं आसपास में जोड़ तोड़ शुरू। अॻूणे MNA GDA अॻवान सैयद असगर अली शाह जा वेझा साथी मियां रियाज़ अली उजर बिरादरी राजभाग समेत PP अॻवाननि सरदार उस्मान खान आलमानी ऐं अॻूणो टाउन चेयरमैन अली खान आलमानी जे हथ ते PP में ऐलान करे छॾियो। उन मौक़े ते PP अॻवाननि उस्मान खान आलमानी अली खान आलमानी जो त PP अवामी समुंड आहे। सिंध जा माण्हू वॾे पैमाने ते PP में शामिल थी रहिया आहिनि। मुखालफ़नि खे उम्मीदवार बि न मिली रहिया आहिनि। हुननि चयो त ईंदड़ इलेक्शन में PP पूरी सिंध मां वॾे पैमाने ते कामयाब थी सिंध जे मारूड़नि जे दर्दनि जो दरमान थींदी। उन मौक़े ते साणस गॾु मोहम्मद इस्माइल उजर, हाजी रसूल बख्श उजर, सैफ सोलंगी, मुमताज़ कलोड़ो ॿिया गॾु हुआ।